हातिम जेको आहे ये तय कबीले जो कबीला हूंदा आहिनि, कुरैश कबीलो, सकीफ कबीलो, बनु हाशिम कबीलो, ये सभु अरबनि जा कबीला। तय कबीलो जेको आहे मशहूरु कबीलो सखावत में, उनजो सरदार जेको हो हातिम हुयो, उनजी सखावत मशहूरु हुई। हिकड़े सियारे जी मौसम हातिम तो बयानु करे त मुंहिंजे घर में फाको अची वियो। फाको सम्झो था, बुख यानी बेहद त हुई, पर मुंहिंजे घर सखावत वारे में भी इहा हालत हुई जो मुंहिंजा घर जा बचड़ा भी राति जो रोई रोई करे घरवारी खे चमटनि खे थपकी हणी निंड कराए, जेके अमड़ियूं मारियूं लोली ॾेई करे ॿार खे थपकी हणंदियूं आहिनि, निंड कराईंदियूं आहिनि, घरवारी खे चमटनि खे निंड कराए, कुझु बि घर में न आहे। ॾिसूं था पिया सुबुह थिए वरी सखी माण्हू जेको हिकु हिकु महीना महिमान ते उठ कंदो हो हातिम, ऐं हिन जी मशहूरु ॻाल्हि इहा हूंदी हुई, हर शइ जी बख़्शिश करे छॾींदो, हे शइ तोखे बख़्शा वञ, हे खणी वञ। ॿ शयूं पाण वटि रखंदो हो, हिकु घोड़ो, ॿियो असलो। असलो बि सदाई हूंदो हुअसि, कान का जंग लॻी पई ओचितो। सवारी बि सदाई हूंदी हुअसि, मथां का सवारी जे महिमान हुजे या मुसाफ़िर हुजे, चए थो मूंखे ज़रूरत आहे त मां पंहिंजी सवारी ॾेई छॾियांसि। इहा बि हिन जी मशहूरु ॻाल्हि हूंदी हुई। हाणे हिन वटि ॿई शयूं हुयूं, घोड़ो बि हुयसि ऐं ॿिए नंबर उठ बि हुयसि, ॿिए नंबर ते असलो बि हुयसि। हाणे पंहिंजे बचनि खां उठ खे प्यारो कीअं हाणे हिकिड़ो उठ आहे सवारी जे लाइ, बच्चा निंड करनि, बुख ते ई पोइ ॾिसंदासीं। इशा खां बाद में अतरात थी आहे, हिकिड़ी औरत बचड़ो पाण सां खणी आई आहे। खीमे जे कुंड मां जेको आहे खीमो मथे थियो आहे, हवा लॻणु शुरू थी आहे। हातिम निहारे त इहा आहे त का औरत आहे या को माण्हू आहे जेको खीमे मां अंदरि थो अचे। हकल की केरु आहे मुंहिंजे खीमे में थो अचे, चई मां औरत आहियां, मुसाफ़िर आहियां, मां सां गॾु बचो आहे। चई हली आ अंदरि। हिन यकदमि रोशनी पैदा कई, न काशे ॿारे ई रोशनी थी, उहा अंदरि आई। कि ओ हातिम ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, मां कलाकूं बुखायल आहियां, मुंहिंजो बच्चो बि बुखायल आहे, खीर थञ में न आहे जो मां बच्चे खे पीआरियां, मूंखे का बि वाह कोन सुझी आहे, मां तो वटि आई आहियां, महिरबानी करे मुंहिंजे बच्चनि जो गुज़र कर, का शइ मूंखे ॾे। हुनखे त ख़बर न आहे औरत वीचारी खे त हे अॻे बुखायल पाण पंहिंजे बच्चनि खे बुख ते सुम्हारियो अथसि, उन वीचारी खे त ख़बर कोन हुई। हातिम सोचो अहिड़ी औरत जेका कमज़ोर औरत ऐं तमामु बुख मां बेहाल थी मां वटि आई आहे। अम्मा वेही छुरी खणी देर न कई, उठ ज़िबा कई। उठ जी अरबनि में मशहूरु महिमानी कहिड़ी हूंदी, उठनि में कुहट मथी, जंहिंमें कुझु सेर आहे, ईअं न कुझु सेर गोश्त हूंदो आहे कुहट में। अरबनि में वॾी सखा इहा हूंदी हुई जो कुहट यकदमि छुरी सां लाहे, बसि उहा सजी करे महिमान खे खाराईंदा। उठ सॼो छुटो, कुहट जे करे उठ पवंदा। हिन बि देरि कोन कई, कुहट उहा मथी जेका लाहे करे, चई अम्मा हाणे छुरी थी, हिन जा टुकर टुकर कर त मां ॿाहिरि थोरो अचां थो। ॿाहिरि वञी करे ॻोठनि में ऐलान कई, अचो मां उठ पुठो, अचो उठ जेको आहे पंहिंजो कटे खणी वञो, वञी खाओ। ऐलान ते ख़लक़त आई। हीअ औरत वीचारी कटे कटे जेको हिनखे वणंदो हो, बाहि वॾी हातिम ॿारी, बाहि ॿारे करे उन में उहो उछिड़ई, जेका कुहट जा हिसा उन औरत टुकड़ा कया हुआ, यानी सजी थिए, गोश्त पचे त बच्चनि जा खाइनि। उहा औरत जेतिरो वणे हिनखे ॾिनई, उहो सजी थिए पियो, हेॾा अची ख़लक़ अची वई त हातिम जे घर उठ पुठो आहे, अची करे हर तरह टुकड़ा शुरू कया। हर को पंहिंजी कातियूं खणी आयो, टुकर थींदे थींदे हथा जेका हॾे जे मथां ज़रो जेको चमड़ो आहे न, चमड़ो छॾियो, बकाया गोश्त जो ज़रो बि न छॾियो, खणी आ। सखा ॾिस, हाणे औरत ड्रौ करे हली वई। हो जेके उठ वारा परे खां आया उहा हलिया विया, बच्चा पंहिंजा उहे बुख ते रहिया, पंहिंजा बच्चा उहे बुख ते रहिया, न ॾेई सघियो उन्हनि खे। उनजे घर वारे बि चई न सघी त हातिम कुझु त बच्चनि जे लाइ रख। जॾहिं फारूक थियो, उठ पुठ हले वियो, महिमान हलिया विया, ओड़े पाड़े जा हलिया विया। घरवारी चई हे जो कलाकूं बुख ते पिया थी, इन्हनि जे लाइ कुझु ख़्यालु कयो अथई? कि मां ॾिसां थो वञी।
वञी ॿाहिरि जो वञे त सुभान अल्लाह सुठे में सुठो हिकिड़ो ऊठ बीठो आहे ॻाढ़ो ऊठ अरबी नस्ल जो बीठो आहे ॾिठई त पहिरियों बि कंहिंजो कोन्हे अलाए केरु बीहारे वियो घरवारी खे चई ते अलाह जी मदद थिए अलाह जे तरफ़ां उठायो आहे कोई करे पाण खाधई घरवारी खे ॾिनई बचनि खे इहा सखावत ही अरबन में ओपरो माण्हू जे लाइ ईअं न जो वाक़ुफ़ अची वियो ओपरे जे लाइ बि इहा महिरबानी कंदा